अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सहरा सुमरो आओ या पिरिया गुल सबका पेरी हिक नज़र हेडलाइन ते। विचोबर में चिकतान वजीर आज़म शहबाज शरीफ जो एक हफ़्ते दौरान ईरानी सदर सां ॿियो भेरो टेलीफोनिक राब्तो, खिते में चिकतान घटाइण अमन की कोशिशनि ते ख़यालनि जी ॾेवट। वजीर आज़म पारां ईरान मथां इसराइल जे हमलनि जी मज़म्मत, इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान खिते में अमन इस्तेकाम लाइ पंहिंजो किरदार अदा कंदो रहंदो। सिफारती राबतनि जो मक़सद ॻाल्हियुनि लाइ साज़गार माहौल पैदा करणु आहे। गॾियल कोशिशनि सां चिकतान जे ख़ात्मे जी राह निकिरंदी। सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जा परॾेही वज़ीर सुभाणे पाकिस्तान पहुचंदा। विचोबर चिकतान घटाइण लाइ इस्लामाबाद में अहम वेहक थींदी, इज़ाफ़दार तस्दीक करे छॾी। नायब वज़ीर आज़म चयो आहे त सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जा परॾेही वज़ीर सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदा। टिन्हिनि मुल्कनि जा परॾेही वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुलाक़ात कंदा। चिकतान घटाइण लाइ ईरान सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। विचोबर में जंग 29 ॾींहं में दाख़िल। अमरीका, इसराइल ऐं ईरान जा हिक ॿिए मथां हमला जारी। इसराइल पारां ईरान जे तवानाई मंसूबनि ऐं शहरी आबादी खे निशानो बणायो वियो। जवाब में ईरान जा इसराइल मथां क्लस्टर बमनि सां हमला। हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। ईरान कुवैत जे बंदरगाह ते बीठल 6 अमरीकी जहाज़नि खे बि तबाह करे छॾियो। अमरीकी मीडिया मूजिब हमलनि में इन वक़्त ताईं 12 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान डील चाहे थो, ॻाल्हियूं कयूं पिया ऐं को नतीजो बि निकिरंदो। ईरान खे हरमिस वारो सामूंडी लंघ खोलणो पवंदो। ईरान हाणे कॾहिं बि सामूंडी जहाज़ न ठाहे सघंदो। मेड़ाके खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरानी रिजीम जे ख़तरे खे ख़तम करे रहिया आहियूं। ईरान वटि एटम बम हुजे हा त इसराइल जे ख़िलाफ़ इस्तेमाल करे छॾे हा। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। मंज़ूरी खां पोइ पाकिस्तान खे $1 करोड़ मिलंदा। पाकिस्तान खे मजमूई अदायगी तक़रीबन $4.5 अरब ताईं पहुची वेंदी। सोबे देर वेझो धुरियनि में मामूली ॻाल्हि त झेड़े में फ़ौजी जवान क़तल। ॻोठ संढो सोलंगी में सोलंगी प्रांत जे 2 धुरियनि में झेड़ो। जवाबदार गोलियूं हणी भेणवीअ मंसूर सोलंगी खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे वालिद इरशाद सोलंगी जो चवणु आहे त संदसि पुटु फ़ौज मां गुज़िरियल राति मोकल ते घर आयल हो। साली बेगुनाह खेसि क़तल करे ज़ुल्म कयो आहे।